इन्हनि मुंहिंजे सहाबिन वटि क़ुरान शरीफ़ जी तालीम हासिल कयो त हज़रत उबई बिन क़ाब अक़रअ मिन उम्मती ऐं हिक भेरे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन सहाबीअ खे फरमायो उबई रब साईं जो मूंखे हुकुम थियो आहे त तूं क़ुरान शरीफ़ ॿुधाए उबई बिन क़ाब खे त इन सहाबीअ सां पोइ अर्ज़ु कयो साईं अल्लाह जा रसूल रब साईं मुंहिंजो नालो वरितो चए हा उबई बिन क़ाब हज़रत जिब्रील आयो जंहिं चयो त रब जो हुकुम आहे त तूं पंहिंजे सहाबी उबई बिन क़ाब खे अव्हां क़ुरान शरीफ़ पढ़ी ॿुधायो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुरान शरीफ़ पढ़ंदा ऐं सहाबी सगुरु उबई बिन क़ाब क़ुरान पाक ॿुधंदो त इन ख़ुशीअ में हज़रत उबई बिन क़ाब रज़ियल्लाहु अन्हु सहाबी सगुरा रोई पिया रब साईं मुंहिंजो नालो वरितो आहे एॾो क़ुरान पाक सां तालुक़ हो एॾी क़ुरान शरीफ़ सां निस्बत हुई त इहो मदीने जो क़ादी जज हो हज़रत अब्बास साईं आया साईं मुंहिंजे घर जो परनालो ख़लीफ़तुल मुस्लिमीन हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जन उतो हटायो आहे लेकिन न मूंखे इतलाउ मिलियो न मूंखां इजाज़त वरितऊं मूंखां पुछनि था हा न मुंहिंजे घर जो निसारो आहे बराबरि ख़लीफ़तुल मुस्लिमीन आहे त हज़रत उबई बिन क़ाब जन न्यापो कयो ख़लीफ़तुल मुस्लिमीन हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु अदालत में पेश थिया हे शरई अदालत आहे शरई अदालत आहे ॾिसो दीन इस्लाम शरीयत इंसान खे कहिड़ो मुआशरो ॾिए थो हज़रत उबई बिन क़ाब जी अदालत में हज़रत अब्बास साईं फरियाद पेश कई लेकिन मुसलमानो उहा फरियाद अहिड़ी हुई जो हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जे अखियुनि मां लुड़क पिए हारिया इनखे चइबो आहे हुकुमरान अहिड़ो हुजे ख़लीफ़ो अहिड़ो हुजे ज़िमेदार अहिड़ो हुजे जॾहिं उनजे जे साम्हूं फरियाद अचे त उनजी दिलि ते उन फरियाद जो असरु थिए उन दिलि ते उन फरियाद जो असरु थिए त हज़रत अब्बास साईं अर्ज़ु कयो त साईं मां जॾहिं घरड़ो पियो ठाहियां हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया फरमायो अब्बास तोखे नेसारो हलणो आहे मां चयुमि जी अल्लाह जा रसूल फरमायो कहिड़ी जॻह ते हणंदे मां अर्ज़ु कयो साईं जिते तव्हां हुकुम फरमायो अब्बास हिन जॻह ते तूं परनालो हण नेसारो हण जंहिं जाइ ते नेसारो लॻल आहे इहो मां न हणियो महबूब मुस्तफ़ा हुकुम कयो त अब्बास तूं इन जाइ ते परनालो हण ऐं ॿियो जॾहिं मां परनाले जे हणण जे तरफ़ कंहिं मथां शइ जी तरफ़ वधियुमि त महबूब मुस्तफ़ा फरमायो अब्बास तोखे ॾाकण जी ज़रूरत नाहे तूं मां मुहम्मद मुस्तफ़ा जे कुलनि मुबारकनि ते बीही करे परनालो हण त हज़रत अब्बास साईं जॾहिं इहे लफ़्ज़ फरमाया हज़रत उमर साईं जे अखियुनि मां लुड़क पिया अचनि उसदुल ग़ाब हदीस जो किताब आहे उन बुज़ुर्ग इन शइ खे बयानु कयो आहे त हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जे अखियुनि मां लुड़क पिया आया गिरो थी पियो ॾाढी मुबारक आली थी पई हाणे हज़रत अब्बास जी जॾहिं फरियाद पूरी थी हज़रत उमर साईं अदालत में सुॾका था भरनि सुॾका भरनि था हज़रत उबई बिन क़ाब क़ादी जज बि ॾिसे थो फरियादी बि ॾिसे थो त ख़लीफ़तुल मुस्लिमीन जे अखि मां गिरियो थो हले हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जन उन वक़्त में अर्ज़ु कयो साईं उबई बिन क़ाब ग़लती अब्बास जी न आहे ग़लती उमर जी आहे मां उमर खे त ख़बर कोन हुई त कोई इहो नेसारो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्म सां लॻो आहे या हज़रत अब्बास साईं महबूब मुस्तफ़ा जे कुलनि मुबारकनि ते बीही करे हणायो आहे जे नेसारो अहिड़ो आहे त उमर खे कहिड़ी ताक़त आहे इन नेसारे खे हटाए तंहिंजे करे हाणे नेसारो लॻंदो लेकिन ईअं न लॻंदो हाणे इन परनाले जे बीहाइण जे लाइ जेको गारो ठहंदो गारो उमर पाण ठाहींदो पोइ हज़रत उमर बीहंदो हज़रत अब्बास साईं इन जे मथां बीही करे परनालो हणनि ऐं ईअं बि न मदीने जा मुस्लमान गॾु थियनि मदीने जी अवाम रहियत गॾु थिए ऐं उहे ॾिसनि त जेको ख़लीफ़तुल मुस्लिमीन आहे जंहिंखे एॾी हुकूमत एॾी इज़त आहे त उहो पंहिंजे हथनि सां पाण थो गारो ठाहे ऐं उन्हनि जे कुल्हनि ते बीही करे हज़रत अब्बास साईं नेसारो हणनि था हाणे जॾहिं गारो हज़रत उमर साईं ठाहियो मदीने जी अवाम पई ॾिसे जॾहिं हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जन बीठा मथो हज़रत अब्बास साईं बीठा मदीने जा मुस्लमान ताइजुब सां ॾिसनि था हज़रत अब्बास साईं नेसारो परनालो हणनि था उहा गप मिटी हज़रत उमर साईं जे मुंहं ते किरे पई ॾाढी मुबारक ते अची पई कपिड़नि ते किरे पई त मदीने जे मुस्लमाननि मां अखियुनि मां लुड़क पिया अचनि अब्बास ख़लीफ़तुल मुस्लिमीन सां अहिड़ो बर्ताव न थियणु खपे त हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जन फरमायो
तो उमर जी गलती आम ना है, गलती तमाम वडी आ, ताकि तमा रैयत के खबर हुजे तो उमर बराबर खलीफो है, लेकिन रब जे कुरान जे कानून जे साम्हूं उमर जी काई अहमियत ना है। उमर खां वधीक कुरान जो कानून ऐं निज़ाम आहे। इंसान हो हाणे थोरो समझिजो, इतो तव्हां असांखे कहिड़ी तालीम थी मिले त इंसान खे केॾी बि इज़त मिले, केॾी बि इज़त मिले, भले हिकिड़ो को मुल्क जो सदर थी वञे, वज़ीर आज़म थिए, पार्टी जो लीडर आहे, अमीर आहे, जमात आहे, लेकिन इन इंसान खां ग़लती थी सघे। पोइ जॾहिं ग़लती थिए त ग़लती ते नादिम ऐं पेशेमान ईअं हुजे जीअं हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जन जी मुबारक ज़िंदगी अखियुनि मां लुड़क पिया हलनि। काई पंहिंजी यानी कि इज़त शोहरत जी ॻाल्हि न आहे त मां हेॾो ख़लीफ़ो आहियां, मुंहिंजी हेॾी इज़त आहे, तंहिंजे करे महबूब मुस्तफ़ा फरमायो मन तवाज़अ लिल्लाहि रफ़अहुल्लाह, जेको निविड़त कंदो आहे अल्लाह से उनखे एॾो वॾो मक़ाम ॾियो। आजिज़ी हुई, पाण खे क़ुरान शरीफ़ जे आॾो पाण खे हेठि पिया करनि, उन क़ाज़ी जज जे आॾो पाण खे हेठि पिया करनि। हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु ईअं न पिया चवनि त मां हेॾो ख़लीफ़ो हुक्मरान आहियां। त हाणे ॾिसो इहो ख़ौफ़े ख़ुदा उन ख़लीफ़तुल मुस्लिमीन जे दिलि में कंहिं आंदो, इहो अलाह जो किताब क़ुरान शरीफ़। तंहिंजे करे मुस्लमानो मुआशिरे जो सुधारो क़ुरान पाक। जेकॾहिं क़ुरान शरीफ़ खां असां परे हटियासीं, इहो तसवुर बि न कयो त तव्हां वटि अमुन हुजे, इंसान जो तहफ़ुज़ हूंदो, तव्हां में भाईचारो हूंदो, तव्हां में मुहबतूं हुजनि, तव्हां में ईसार हमदर्दी हूंदो, इहो तसवुर ई कोन्हे। छो दुनिया परेशान, छो दुनिया में बदअमनी आहे, छो रोज़मर्रा बमबारी आहे, छो रोज़मर्रा इंसान जी अगवाही, छो तव्हां असांजे मथां हुक्मरान रहम नथा करनि। इंसानो इन जो बुनियादी सबब आहे क़ुरान शरीफ़ खां दूरी। मन आरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़ंका। तंहिंजे करे मुस्लमानो मुआशिरे जो सुधारो क़ुरान पाक आहे, क़ुरान शरीफ़ खां वधीक काई शइ कोन्हे। हाणे इन क़ुरान पाक सां सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जो ताल्लुक़ ऐं निस्बत उहो चइनि क़िस्म जो। सहाबी सबूरा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जमात जो क़ुरान पाक सां ताल्लुक़ चइनि क़िस्म जो। हिकिड़ो पहिरियां हो क़ुरान पाक जे दौर करणु, क़ुरान शरीफ़ जो दौर, क़ुरान पाक खे पढ़णु, ऐं सहाबा जे अंदरि इहो घणो शौक़ु, शौक़ सां मुहबत सां क़ुरान पाक खे पिया पढ़नि। तंहिंजे करे त उनजो को बि ॾींहुं क़ुरान शरीफ़ जे तिलावत खां ख़ाली न हो, को बि ॾींहुं क़ुरान पाक जी तिलावत खां ख़ाली न आहे। हज़रत उबाद बिन सामित रज़ियल्लाहु अन्हु अंसारी सहाबी आहिनि, हज़रत अम्मार बिन यासिर रज़ियल्लाहु अन्हु मुहाजिर सहाबी आहिनि। जंग तां वापसि था अचनि, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सफ़र में आहिनि, लेकिन सहाबी सबूरा फरमायो त हिकिड़ो अंसार मां हिकिड़ो मुहाजिरीन मां राति जो हिफ़ाज़त करे हज़रत उबाद बि उथिया, हज़रत अम्मार बि उथिया। हाणे ॿिन्हिनि सहाबियुनि पाण में वारो तक़सीम कयो। हज़रत उबाद साईं फरमायो राति टुकी आहे, पहिरियां मां पहरो ॾींदुमि, अम्मार तूं सुम्ह। हज़रत उबाद रज़ियल्लाहु अन्हु जॾहिं राति जो पहिरे खां जागनि था उन सफ़र में, हाणे ख़्याल थियो थोरो क़ुरान शरीफ़ पढ़िजे। हज़रत उबाद रज़ियल्लाहु अन्हु निमाज़ में बीठा, क़ुरान शरीफ़ पढ़णु शुरू कयो। क़ुरान पाक सां एतिरो शग़फ़, क़ुरान पाक सां एतिरो लॻाव, क़ुरान शरीफ़ सां एॾी दिली निस्बत जो दुश्मन जा तीर लॻनि था, तॾहिं बि हज़रत उबाद रज़ियल्लाहु अन्हु क़ुरान शरीफ़ जे तिलावत में रुख़ नथा विझनि। क़ुरान पाक सां उहा ई निस्बत है रब जा निमाज़ में। हाणे उनजे जिस्म मां रतु बढ़ी, हज़रत अम्मार रज़ियल्लाहु अन्हु जागी पिया, ॾिठो त उबाद जे जिस्म मां रतु थी अचे। हज़रत उबाद तॾहिं बि निमाज़ में सुकून सां निमाज़ पूरी करे सलाम वराए। हाणे हज़रत अम्मार अर्ज़ु कयो, उबाद हेॾी निमाज़ लिखी, चए हा अम्मार, जॾहिं क़ुरान शरीफ़ पढ़ा पियो उन क़ुरान में अहिड़ो त लुत्फ़ ऐं राहत हुई जो दुश्मन जे तीर जी मूंखे तकलीफ़ बि महसूस न थी, ॼण उबाद रब जी कचहरी, रब जी मजलिस। त मुस्लमानो क़ुरान पाक सां ताल्लुक़ ऐं निस्बत। त सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन में हिकु क़ुरान पाक सां शग़फ़ करणु, क़ुरान पाक सां निस्बत करणी। कॾहिं सहाबी क़ुरान शरीफ़ था पढ़नि, आसमान खां रहम जा फ़रिश्ता अचनि था,
क़ुरान पाक जे तिलावत जे करे अल्लाह जी रहमत जा फ़रिश्ता अचनि था। हज़रत उसैद बिन हुज़ैर रज़ियल्लाहु अन्हु साहबी रसूल आहे, नमाज़ में क़ुरान शरीफ़ थो पढ़े, बिक सां नरड़ो ॿारड़ो सुतल आहे, घोड़ो जॾहिं टप ठेंग ॾे थो, हज़रत उसैद रज़ियल्लाहु अन्हु खे ख़्यालु थो थिए मथां ॿारड़े जे मथां उनखे ईज़ा न अचे। साहबीअ सबुरे नमाज़ पूरी कई, ॾिठई त छटी आहे जेका आसमान जी तरफ़ वञे थी। महबूब मुस्तफ़ा जी ख़िदमत में हज़रत उसैद बिन हुज़ैर रज़ियल्लाहु अन्हु साहबी सबुरे अहवाल अर्ज़ु कयो, साईं हीअं नमाज़ पियो पढ़ां, घोड़ो टप ठेंग ॾे पियो, मूंखे ख़्यालु थी पियो, पोइ जॾहिं सलाम आराम ॾिठुमि त का छटी आहे जंहिंमें सितारनि वांगुरु आसमान जी तरफ़ वञी रही आहे। महबूब मुस्तफ़ा फरमायो, उसैद जॾहिं तूं क़ुरान शरीफ़ पियो पढ़े अल्लाह जी रहमत जा फ़रिश्ता इन छटीअ जी शक्ल में पिया अचनि। उसैद तूं सुबुह ताईं क़ुरान पढ़े हां, हे इंसान बि उन इहे फ़रिश्तनि जी उन छटीअ जी ज़ियारत करे। क़ुरान पाक तंहिंजे करे मुस्लमानो इहा उम्मत खे